भाऊ वज़ीर ॾिठई न असां वारो ज़ोर कीअं मथे ताईं वञी पहुतो। वाह भाऊ वाह जो कम थी वियो। मतलब त हाणे पंहिंजो एहतिसाब कोन थींदो। अड़े यार अॻ में को असां ते दाहींदो त हिसाब किताब जो डपु थींदो हो। हाणे त एहतिसाब वारनि पाण ई चई छॾियो आहे, बल्कि हुकुम कयो अथनि त सियासतदाननि खिलाफ़ का बि दाह कूक न कई वञे। यार इन ऑर्डर सां त पाण खे माल ठाहिण लाइ वधीक सवलाई थी पई। अॻ में थोरो घणो लाराईंदा हुआसीं त को ॻाल्हि खोले न विझे, पर हाणे त इहो डपु बि ख़तम थी वियो यार। भाऊ हाणे छिके रख, दाह कूक करण वारो केर बि कोन्हई। वक़्त मां फ़ाइदो वठ, जेको ठाहिणो अथई ठाहे वठ, सुभाणे वारो मिलई न मिलई। छाकाणि त न को सियासतदाननि ते दाहींदो, न वरी सियासतदाननि जो कॾहिं को हिसाब थींदो। असुल 5 ई आङुरियूं गेह में अथई भाऊ।